जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। ख़बर बिलासपुर मां आहे, जंहिंजो विषय आहे त सिंधु धाम गुरुद्वारे में कयो वियो आम भंडारो। पूज्य सिंधी पंचायत कश्यप कॉलोनी स्थित सिंधु धाम गुरुद्वारे में श्री गुरु नानक जयंतीअ जे 550वें प्रकाशमय दिवस ते अत्यंत ई धूमधाम ऐं हर्षोल्लास सां गॾु मल्हायो वियो। हिन दौरान 29 अक्टूबर जो खुलियल पाठ साहिब जो पठन प्रारंभ कयो वियो। श्री गुरु नानक जयंतीअ जे अवसर ते 12 नवंबर जो भोग साहिब जो आयोजन संपन्न थियो। गुरुद्वारे जी प्रमुख सेविका श्रीमती भारती वाधवानी ॿुधायनि त हिन दौरान प्रतिदिन हर ॾींहुं माना प्रभात फेरी कॉलोनीअ मां भ्रमण कराई वञे पई। भोग साहिब खां पोइ आम भंडारे जो आयोजन कयो वञे पियो, जंहिंमें नगर जी अनेक संगत शामिल थी। तंहिंखां पोइ मध्यरात्रि 1:15 वॻे श्री गुरु नानक देव जी डोली लाही वई ऐं आतिशबाजी कई वई। आतिशबाजी कंदे हुए पूरी संगत हर्षित ध्वनिअ सां गुरु नानक देव जी धुनी लॻायल रही ऐं तंहिंखां पोइ ख़ुशीअ सां झूमिर पातनि। हिन अवसर ते मुखी मुरलीधर वाधवानी, चंदीराम मंगतानी, शोभराज कोटवानी, CM माखीजा, किशोर कृपलानी, हरदास आसवानी, मनोहर रावलानी, रमेश मेघानी, अशोक वरल्यानी, राजा जयसवानी, सुनील लालवानी, प्रकाश चावला, कन्हैया आहूजा, बल्ली वलेचा जे अलावा अन्य गणमान्य संगत पंहिंजी उपस्थिति ॾिनी। पंचायत जा उपाध्यक्ष जगदीश जग्यासीअ ॿुधायनि त हिन अवसर ते महिला विंग जो बि भरपूर सहयोग रहियो, जंहिंमें मंजू नानवानी, वर्षा वाधवानी, दिव्या चेलानी, रजनी बजाज, कीर्ति लालवानी, मंजू वलेचा, नव्या वाधवानी, ज्योति कोटवानी, मान्या मेघानी, वर्खा भागवानी, इन्हनि जे अलावा महिला विंग जी अनेक सदस्यनि जो योगदान रहियो। बिलासपुर जी हिन ख़बर खे लाइक ऐं शेयर कयो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।